कराची का ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं, जिते FIA एयरपोर्ट ते कार्रवाई कई आहे। ईरानी शहरी के ऑफलोड करे छॾियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची खां FIA जी एयरपोर्ट ते कार्रवाई, ईरानी शहरी के ऑफलोड करे छॾियो आहे। ईरानी शहरी अमीर यूसुफ पाकिस्तानी पासपोर्ट ते UAE वञी रहियो हो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची खां अवांखे ॿुधायूं पिया त FIA अमलदारनि जो चवणु आहे त कार्रवाई करे ईरानी शहरी अमीर यूसुफ खे गिरफ़्तार कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला, छा तफ़सील आहिनि कार्रवाई जे हवाले सां? जी बिल्कुल, जेको आहे मुलज़िम पाकिस्तानी पासपोर्ट ज़रिए विज़िट वीज़ा ते ईरान वञण वारे मामले जे हवाले सां FIA इमिग्रेशन ने कराची एयरपोर्ट ते कार्रवाई कंदे अमीर यूसुफ नाले जेके ईरानी मुसाफ़िर हुनखे अपलोड कयो वरितो, जॾहिं त जांच दौरान हुननि ॿुधायो त जेको आहे अमीर यूसुफ पंहिंजे ख़ानदान जे मुतलिक़ जेको आहे मुकमल तौर ते लाइलम हो, जॾहिं त हुननि खे का ख़बर ई न हुई। जॾहिं त जवाबदार पंहिंजी जेको जाइ पैदाइश जी बि ख़बर न हुई, उनजे हवाले सां बि मुतमन न कयो। उन खां पोइ जेको आहे हुननि जी शक जी बुनियाद ते हुनखे कयो वियो आहे। जंहिं तर्जुमान FIA ॿुधायो आहे त जवाबदार जे कानूनी कार्रवाई लाइ एंटी ह्यूमन ट्रैफिकिंग सर्किल कराची मुंतक़िल कयो आहे, जंहिंखां पोइ वधीक जांच शुरू कई वेंदी। जी वॾी महिरबानी नाज़रीन। कराची खां अब्दुल्ला सोलंकी तफ़सील ॾिना आहिनि कार्रवाई जे हवाले सां।